नाज़रीन, दादूअ में घर मथां बिजली जी 11,000 वोल्टेज जी तार किरण सबब माउ ऐं पुट करंट लॻण सबब फोत थी विया आहिनि। इन हवाले सां तफ़सील ॿुधाइण जे लाइ असां राब्ते में आहे नवीद कुरैशी। जी नवीद, छा तफ़सील आहिनि? जी दादू ॻोठ आहे नूर मोहम्मद ॻोठ, जिते 11,000 जी तार आहे हिकिड़ो घर जे मथां पई, जंहिंजे नतीजे में घर में वेठल मसमार शहर बानो हुनजो पुटु हुयो नौजवान पुटु मोहम्मद मित्तल, ॿिन्ही जो तालुको आहे बोट कबीर सां आहे, बोट सां आहे। ऐं जेका वेठी नंढी निंगरी हुई जेका 7 सालनि जी हीर बोल्ट जेका सख़्तु घटि थी पई आहे, खड़ी हुनखे जेको नवाब शाह मुतक़िद आहे। हिन वक़्तु ताईं पर आहे को बि वियो न को हटाए वियो आहे उतां। जेके 11,000 जी तारूं घरनि जे मथां गुज़रनि थियूं, वापदा अमले खे घुरिजे हा त हितां तारूं हितां घरनि जे मथां हंधि मुंतक़िल कयो वञे हा त जीअं का नुक़सान खां बची सघिजे। नवीद, तव्हांजी महिरबानी।